अज़ान मोहतरम, असां तव्हां एतिरा ख़ुशि नसीब आहियूं जो परवरदिगार आलम असांखे अहिड़ियूं हस्तियूं अता कयूं आहिनि जंहिंजे नालनि में ई एतिरी तासीर आहे जो उन्हनि जे नाले खणण सां अगरि दुआ घुरिजे त अल्लाह तबारक व तआला दुआ क़बूल थो करे। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइनि था पिया, इमाम फरमाइनि था पिया त अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजी दुआऊं क़बूल थियनि त पोइ असांजो वास्तो ॾेई करे ऐं असांजा नाला खणी करे अल्लाह जी बारगाह में दुआ घुरो त अल्लाह कॾहिं बि तव्हांजी दुआऊं रद्द न कंदो। अबू बसीर फरमाइनि था पिया त मां जॾहिं बि सादिक़ आले मुहम्मद खे अल्लाह जी बारगाह में दुआ घुरंदे ॾिसंदो हुउसि त सादिक़ आले मुहम्मद 5 हस्तियुनि जो वास्तो ॾेई करे अल्लाह खां दुआ घुरंदा हुआ। कॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा जो, कॾहिं अली मुर्तज़ा जो, कॾहिं साईं ज़हरा जो, कॾहिं हसन हुसैन जो वास्तो ॾेई करे अल्लाह साईं खां दुआ घुरंदा हुआ। मौला खां सवाल कयो, मौला तव्हां इन्हनि जो ई वास्तो छो ॾींदा हो? मौला फरमाईंदा, अल्लाह जे नज़दीक सभ खां वधीक मुक़र्रब ऐं बहितरीन नाला आहिनि ते 5 हस्तियुनि जा नाला। इन जे लाइ आग़ा बहजत फरमाइनि था पिया त मूंखे अजब आहे, ताजुब थिए थो उन शख़्स जे मथां त जंहिं वटि इस्मे फ़ातिमतो ज़हरा हुजे ऐं उहो परेशान ॾिसण में अचे। जंहिं वटि इस्मे फ़ातिमा हुजे ऐं उहो परेशान ॾिसण में अचे। साईं जन हिकु मिसाल ॾींदा हुआ त तव्हां सभिनीनि परेशानियुनि खे, सभिनी दुआउनि खे हिकु कमरे में बंदि कयो, उन कमरे खे तालो लॻायो, उन ताले जी अगरि काई चाबी आहे त जनाब ज़हरा सलाम अलैहा जो नालो। ही फ़क़ति अस्मा जा करामात आहिनि ऐं पाण हस्तियूं केॾियूं करीम आहिनि ऐं केॾियूं इज़तुनि वारियूं हस्तियूं आहिनि। पैगम्बर ख़ुदा फरमाइनि था, इन्न इब्नती फ़ातिमा ख़ैरु अहलिल अर्ज़े उनसुरन व शरफ़न व करमन। जनाब ज़हरा सलाम अलैहा जी हस्ती नसब जे एतबार सां, शराफ़त जे एतबार सां, करामात जे एतबार सां ज़मीन में सभ खां बहितरीन हस्ती आहे। वलक़द मफ़रूज़ ताअते अला जमी ख़लक़िल्लाह, जंहिंजी अताअत काइनात में हर फ़र्द जे मथां आहे। मासूम फरमाईंदा किन जे मथां, मिनल जिन्ने वल इंसे वत तैरे वल अंबिया वल मलाइका, इन सभिनीनि जे मथां जनाब ज़हरा जी अताअत फ़र्ज़ आहे। या ज़हरा या ज़हरा या ज़हरा